تبارک و تعالی ان اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلو علیہ وسلموا تسلیما۔ درود پاک اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی آلہ وَأَصْحَابِهِ وَأَهْلِ بَيْتِهِ أَجْمَعِينَ۔ دوست کوہائے دادلا تھو محب مارائے خاصن خلیلن کھے تو سختیوں سہائے اللہ الصمد بے نیاز آ سا کرے جا چاہے چھوت انہی منج آہے کا اونی گال اسرار جی۔ پڑھو صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ۔ معزز سامعین کرام، اج جی 10 محرم الحرام جی شام 11 جی رات آ۔ موکھے تا پانجی زندگی میں یاد کونے تا کدیں اج رات میں مو کو جلسو کیو ہو جے، چھو تا 10 محرم الحرام جی جکا شام جہ جی جہسا نسبت ہوں دیا یا جہسا پیار ہوں دوا انکھے اوہ درد ہوجے یا خوشی ہوجے انکھے خبر پوندی تا 12 ربیع الاول جے دہاڑے تے جسم میں خوشی کیڑی ہوندی آ، 10 محرم الحرام جے دہاڑے تے خاص کرے شام جے ٹائم میں اگر ہکو کلمے پڑھن وارو مسلمان فقط پانجے دل میں 5 منٹن جے لا خیال کرے میدان کربلا تے پانجے رگی دل کے حاضر کرے پہنچے تو انکھے خبر پوندی تا اج جی شام کے دین عظیم ऐं دردناک شام۔ پیارا دوستو، سجو تعلق جو مسالو آ ऐं نسبت جو مسالو آ۔ سج روز ابھرندو آ، حسب معمول ابھرندو رہندو، شام روز تھیندی آ، حسب معمول تھیندی رہندی۔ ان عاجز جے کو ان موقع جے مناسبت سا سونے لطیف سرکار جو ایکڑو شعر منتخب کیو، تواں جو توجہ چاہیں دوست تھوڑو غور کیو تا اللہ جے کامل ولی پانجے دل جو درد کیئں سلیو آ تا دوست کوہائے دادلا تھو محب مارائے خاصن خلیلن کھے تھو سختیوں سہائے
छो त अल्लाह समंद बे नियाज़ा सा करे जा चाहे पर उन्हीअ मंझि बि आहे का उन्ही ॻाल्हि असरार जी। अल्लाह ताला जे हिकमतुनि खां कुझु बि ख़ाली कोन हूंदो आहे मुंहिंजा दोस्त। जेको मुंहिंजो ख़ुदा काइनात जे लाइ ऐलान थो करे त जेकॾहिं मां ख़ुदा सां प्यार करणु चाहियो था त मुंहिंजे मख़लूक सां प्यार कयो। उहो अल्लाह जेको चवे थो त मां अल्लाह खे रंजाइणु चाहियो था त मुंहिंजे मख़लूक खे रंजायो। मां ख़ुदा खे ईज़ाइणु चाहियो था त मुंहिंजे मख़लूक खे ईज़ायो। मां ख़ुदा खे राज़ी करणु चाहियो था त मुंहिंजे मख़लूक खे राज़ी कयो। जेको तमामु मख़लूक सां मुंहिंजो ख़ुदा एॾो प्यार थो करे, ॿुधाए त उहो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम जे कुल्हड़नि जे सवार हसन हुसैन सां केतिरो प्यार कंदो हूंदो। हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे ज़हन खे रुॻी हाज़िर करे मुस्लमान, ॾाढियूं कम जूं घड़ियूं आहिनि, हे ॾाढियूं अज़ीम घड़ियूं आहिनि, पर जंहिंखे ख़ुदा नसीब करे इहो सच आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, केतिरा बि अहादीस मुबारक जा किताब खोल, इमाम हुसैन जी सुहिणे जी उहा ज़ात आहे या इमाम हसन मुजतबा जी ज़ात, ॿ भाइर जे हैसियत में रुॻी हिक ॿिए सां थोरो जीअं नंढड़ा भाइर तकरार कंदा आहिनि, ॿिनि भाइरुनि जो तकरार थी पियो पाण में। इमाम हसन साईं चवे त अखर मुंहिंजा भला, इमाम हुसैन साईं चवे त अखर मुंहिंजा भला। इहो मामूल आहे, घर में ॿारड़ा ईअं कंदा आहिनि, नंढड़ा ईअं कंदा आहिनि, पर ही ॾिसण में त ॿारड़ा ऐं नंढड़ा आहिनि, पर इन्हनि जो रुॻी तअल्लुक़ ॿुधाइण जे लाइ हीअ ॻाल्हि थो कयां त मुस्लमान गौर कर त इन मासूमनि जो तअल्लुक़ ऐं कनेक्शन केतिरो गहरो आहे। ॿ भाइर पाण में ईअं ख़ुशि मिज़ाजी कंदे इमाम हसन साईं चयो त अदा हुसैन अखर तुंहिंजा न मुंहिंजा भला आहिनि। इमाम हुसैन चवे त अदा ईअं नाहे, तुंहिंजा न अखर मुंहिंजा भला आहिनि। ॿई भाइर हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। साम्हूं केरु वेठी आहे, जो उहा अल्लाह जे महबूब जी लाडुली न्याणी, जंहिंजे लाइ मदीने जो साईं पंहिंजे पाक ज़ुबान सां फरमाए त फातिमत बिदअतुम मिन्नी, हीअ फातिमा मां मुस्तफ़ा जे जिगर जो टुकड़ो आहे। उहा अम्मा फातिमत ज़हरा, उन जो हिकिड़ो शान त मुंहिंजे मदीने जे ताजदार दुनिया में ॿुधायो त हीअ मां मुस्तफ़ा जी न्याणी, मां मुस्तफ़ा जे जिगर जो टुकड़ो आहे। दोस्तो, आबे ज़मज़म जा 5 लीटर हुजनि, जे उन मां हिकिड़ो कतरो बि अलॻि कजे त उहो आबे ज़मज़म थींदो या कुझु ॿियो थींदो? जवाबु ॾियो। आबे ज़मज़म सॾाइबो या कुझु ॿियो सॾाइबो? पर हक़ीक़त त इहा आहे, हिकिड़ो आबे ज़मज़म जो कतरो जेकॾहिं पूरे कूलर में विझ त उहो आबे ज़मज़म करे ॾिनो वेंदो आहे ऐं अदब सां पीतो वेंदो आहे। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात नूरुन अला नूर आहे। तवील न वेंदुसि, उन महबूब मुस्तफ़ा जे जेका जिगर जो जिस्म जो टुकड़ो आहे, उहा नूर आहे या न आहे? जंहिंजो ज़िंदह मिसाल पूरे दुनिया जे तारीख़ जा किताब खोले पढ़ो, काइनात में वाहिद औरत जे सूरत में अगर को इंसान आहे त हसनैन करीमैन जी अम्मड़ा, जंहिं साल जा पूरा ॾिहाड़ा 5 वक़्त निमाज़ पढ़ी आहे, हिकु निमाज़ बि वक़्त जो ख़ुदा हुन खां परे कोन कयो आहे। दुनिया जी काई बि औरत, टियों दफ़ो थो चवां, उहा कंहिं नबीअ जी घरवारी हुजे या कंहिं नबीअ जी अम्मड़ हुजे या कंहिं अंबिया जी ज़ाल हुजे, बिशमूल मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अज़वाजे मुतहरात सूदो, काइनात में का बि अहिड़ी औरत नाहे जंहिं साल जा सभु ॾींहं निमाज़ अदा कई हुजे,
اگر آہے تو ہوا اما فاطمۃ الزہرا سلام اللہ علیہا جہ سالہ پورا ڈیہن نمازوں ادا کیوں یعنی اوہے شرعی اجازت اوہے ڈہاڑا جے کے ہر عورت کے اللہ تعالیٰ جی طرف کا نصیب تھیندا ہن ऐं ओहे ॾिहाड़नि जे करे उहा औरत निमाज़ उन तां मुआफ़ी हूंदी आहे मुंहिंजा दोस्त ऐं उहे ॾिहाड़ा हर उन औरत जे मथां ईंदा आहिनि जेका साहिबे औलाद थियण जे लाइ उन में ताक़त हूंदी आहे ऐं उहे ॾिहाड़ा उन वक़्तु न हूंदा आहिनि जॾहिं औलाद पेट में ईंदो आहे मुंहिंजे ख़ुदा जो कुर्ब त ॾिसो अम्मा बतूल साइण सां हसन हुसैन भी आयो आहे बचिड़ा भी आया हन हामिलह भी थी आहे नॉर्मल ज़िंदगी बि गुज़री आहे मगर कॾहिं बि उहे ॾींहं न आया जंहिं ॾींहंनि जे करे अम्मा बतूल साइण जो हिकु वक़्तु बि निमाज़ जो रब क़ज़ा कयो हुजे छो क़ज़ा न कयो मुंहिंजो अल्लाह काइनात खे ॿुधाइण थो चाहे ओ काइनात वारो जंहिं न्याणीअ खे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमाए छॾियो त हीअ मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे हीअ मुंहिंजे जिस्म जो टुकड़ो आहे मां ख़ुदा अमली तौर ते तव्हांजे आॾो ॿुधायां थो त मुंहिंजो मुस्तफ़ा नूर आहे त उन जी न्याणी बि नूरुन अला नूर आहे उहा अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जंहिंजो मक़ाम इहो त दुनिया में आहे मगर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तमाम अंबिया जा बचड़ा औलाद उम्मतूं मौजूद हूंदियूं मुंहिंजे महबूब मदीने जे मीर सभु कुझु पंहिंजे उम्मत खे ॿुधायो आहे सभु कुझु पंहिंजे उम्मत खे ॿुधायो आहे अज़ीज़ दोस्तो मुंहिंजे आका करीम फरमायो जॾहिं पुलसरात तां गुज़रण जो वक़्तु ईंदो अल्लाह ताला जिब्राइल खे हुकुम कंदो ऐं जिब्राइल जी रब्बे जलील अॼु ऐलान कर या अहलल महशर ओ क़यामत जे मैदान में बीठल सब मर्दो ख़वातीन ऐं इंसानो ऐं हशर जे मैदान में बीहण वारो नकिसू रुऊसकुम तहां पंहिंजा कंध हेठि करे छॾियो वग़ुद्दू अबसारकुम तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुरीद तमुर अला फातिमत बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी न्याणी फातिमा सुहिणी 70,000 हूरन जे झुरमट में पुलसरात किरास करे रही आहे मां ख़ुदा ऐलान थो कयां त जीअं काइनात जे अंदर ज़मीन जे तख़्ते ते मुंहिंजे महबूब जे बचड़ीअ जे मथां कंहिंजी निगाह पई अॼु हशर में बि मां ख़ुदा चाहियां थो त कंहिंजी निगाह मुंहिंजे महबूब जे बचड़ीअ जे मथां न पवे अंबिया मौजूद हूंदा शहीद मौजूद हूंदा सिद्दीक मौजूद हूंदा सालिह मौजूद हूंदा ऐलान थींदो त कंध बि हेठि कयो अखियूं बि बंदि कयो त मुंहिंजे महबूब जी बचड़ी पुलसरात तां किरास करे वञे उहा अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा साम्हूं वेठी आहे ॿिनि पुटनि जो पाण में तकरार ॾिसी करे मुरकी रही आहे मुरकंदे पुछे थी बच्चा छा में पाण में तकरार था कयो सुहिणे हसन चयो अम्मा अखर मुंहिंजा भला आहिनि दिलबर हुसैन चयो ओ मुंहिंजी जीजल अम्मा अखर मुंहिंजा भला आहिनि मुंहिंजे सुहिणे हसन हुसैन जे अमड़ अर्श ॾे निगाह कई आहे अर्श ॾे निगाह करे पाण ॿिनी बचड़नि के फरमायो बचड़ा पाण में विढ़ो न हियो फ़ैसिलो मां फातिमा नथी कयां कुझु लम्हात तरसो ॼाण तव्हांजो बाबा अली आयो हे फ़ैसिलो तव्हांजे बाबा खां था करायूं त अखर कंहिंजा भला आहिनि ॻाल्हि त नंढड़ी आहे दोस्त मां चई सघे पई पुट तुंहिंजा बि भला आहिनि तुंहिंजा बि भला आहिनि चई सघे पई पर अर्श ॾे निहारण मां राज़ महसूस थिए थो त मथों इजाज़त न मिली त इहो फ़ैसिलो तव्हां न कयो शेरे ख़ुदा आयो बतूल साइण मौजूद आहे
हसनैन करीमैन पांजो केस आडो अंदो बाबा ओ फातिह खैबर बाबा मां चवां त मुंहिंजा अखर भला अदा हुसैन चवे त मुंहिंजा अखर भला अम्मा साण फ़ैसिलो नथी फरमाए दिलबर बाबा तव्हां फ़ैसिलो फरमायो शेरे ख़ुदा भी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो साहिबे हिकमत छो त जंहिं इल्म जो शहर मुंहिंजो सुहिणो नबी आ उन इल्म जो दरवाज़ो शेरे ख़ुदा है शेरे ख़ुदा भी अर्श ॾे निगाह कई अर्श ॾे निगाह करे पाण फरमायो त ही फ़ैसिलो जेको तव्हांजे अमड़ न कयो आहे उहो तव्हांजो बाबा बि न कंदो ही फ़ैसिलो इमामुल अंबिया खां था करायूं मुसलमानो ज़रा गौर फ़िक्र जी दावत आहे ॻाल्हि केतिरी नंढड़ी आहे हैसियत केॾी वॾी थी वठे अज़ीज़ाने मन गौर कयो एतिरे में करीम मुस्तफ़ा जो अचण थियो मुंहिंजा महबूब तशरीफ़ फरमा थिया साॻियो फ़ैसिलो सॼी ॻाल्हि मुंहिंजे करीम आका जे दरबार में थी मुंहिंजे करीम आका बि अर्श ॾे निहारियो निहारे अर्श ॾे पाण फरमायो त ही फ़ैसिलो अल्लाह जे दरबार में था छॾियूं जेको फ़ैसिलो फातिमा न कयो अलीअ न कयो अॼु मां मुस्तफ़ा बि उहो फ़ैसिलो नथो करणु चाहियां अॼु इहो फ़ैसिलो करीम रब जे दरबार में था मोकिलियो सोच सही गॾु केरु वेठा आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़रा गौर कर केरु गॾु आहिनि चओ पंज तन पाक गॾु वेठा आहिनि कीअं हिक खां थी फ़ैसिलो अचे थो जॾहिं पंजनी जे दरमियान में फ़ैसिलो आयो हिकिड़े पासे अम्मा बतूल साइणा हिकिड़े पासे शेरे ख़ुदा हिकिड़े पासे इमाम हसन हिकिड़े पासे इमाम हुसैन मुंहिंजो करीम मुस्तफ़ा कंहिंजो इंतज़ार थो करे चो ख़ुदा जे हुक्म जो इंतज़ार थो करे जिब्राईल 7 हीरा खणी अल्लाह जे दरबार मां पहुतो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी बचड़न जे विच ते रखो बिनी खे चओ हिकिड़ो हिकिड़ो करे खणंदा वञनि जेको वधीक खणी वञे उन जा अखर भला चइबा ज़रा गौर त कर मुसलमान ॻाल्हि अखरनि जे भले हुजण जी आहे लेकिन हेॾां पंजतन पाक साम्हूं होॾां अर्श जा मिड़ई मलाइक ॾिसी रहिया आहिनि त रब फ़ैसिलो कीअं थो फरमाए ॻाल्हि नंढड़ी आहे राज़ वॾो आहे जॾहिं हसनैन करीमैन ॿिनी भाइरुनि हीरा खणणु शुरू कया हिकिड़े हिकिड़ो खयो ॿियो हिकिड़ो ॿ जॾहिं टे वंडिजी विया हिकिड़ो आख़िरी बचो आहे इम्तिहान आहे होॾां सुहिणे हसन जो हथड़ो बि वधियो हेॾां मुंहिंजे दिलबर हुसैन जो हथड़ो बि वधियो फ़ैसिलो बेनियाज़ फरमायो ओ जिब्राईल जी रब्बे जलील देर न कजां जियां इब्राहीम अलैहिस्सलाम जे कातीअ जे हेठां सुहिणे इस्माईल खे खणी करे दुंबे खे पहुचाई जॾहिं हसन हुसैन जो हथड़ो हीरे ताईं पहुचे विच में चीर ॾिजां त हुसैन बि राज़ी थी वञे हसन बि राज़ी थी वञे ऐं उन्हनि जो अबो ऐं अम्मा बि राज़ी थियनि छो त जंहिं हसन ऐं हुसैन खे उन्हनि जो अबो ऐं अम्मा रंजाइण नथो चाहे उन्हनि खे मां ख़ुदा बि रंजाइण नथो चाहियां मुसलमान गौर कर इन करे मुंहिंजे सुहिणे लतीफ़ चयो त दोस्त कोहाए दादुला केॾा दादुला आहिनि अल्लाह जे दरबार में केॾा दादुला ताजदार मदीना जे दरबार में केॾा दादुला बतूल साइण जे दरबार में ओ मुंहिंजा मुसलमान भाउ हेॾा एॾी दादुलाइप मौजूद आहे होॾां करबला जी ततल ज़मीन मौजूद आहे ओ मुसलमान गौर त कर ओ मुसलमान हिकिड़े मिंट जे लाइ गौर त कर
जेकी कुछ 10 मुहर्रम जे दिहाड़े ते थी गुज़रियो उहो त थी गुज़रियो, लेकिन मामिलो करबला जे मैदान